दिलेर सिंधी जे अॼु जी गॾजाणीअ में तव्हां सभिनी जो स्वागत आहे। तव्हां सभिनी खे दशहरे जूं लख लख वाधायूं। दशहरे जो उत्सव यानी असत्य ते सत्य जी जीत। मर्यादा पुरुषोत्तम राम जी, उन्हनि जी भले ही ज्ञानी हुया रावण, पर अहंकार जे करे जेके अधर्म जे रस्ते ते हली पिया, उन्हनि जे मथां उन्हनि जी जीत। दर्शको, अॼु हिकु अलॻि ई उमंग ऐं उत्साह महसूस थी रहियो आहे जो अॼु असां सां जेके महिमान आहिनि न, उन्हनि पिण पाण खे हिकु न हिकु तरीक़े सां समाज सेवा में जोड़े रखियो आहे। ज़िंदगी त सभु जीअनि, पर ॿियनि जे लाइ जीअण जो हिकु अलॻि ई आनंद ईंदो आहे। अॼु असांजा जेके बि महिमान आहिनि, उन्हनि पंहिंजे लाइफ में कुझु न कुझु अहिड़ो व्रत ज़रूरु पाण सां बंधन चइजे, हिकु कमिटमेंट चइजे, पाण सां गॾु रखी करे हलनि ऐं उन जे तहत समाज खे केतिरो फ़ाइदो रसी थो सघे, उहो अॼु असां ॼाणंदासीं। ऐं मां इनवाइट करणु चाहींदमि स्क्रीन ते पहिरीं असांजे भाउ राजा राम जी के, जेके के IRPFS IG कम प्रिंसिपल चीफ सिक्योरिटी कमिश्नर ईस्ट कोस्ट रेलवे भुवनेश्वर मां असां सां जुड़िया आहिनि। राजा राम जी, तव्हांजो स्वागत आहे। महिरबानी। आमतौर सां असां सभु जेके अॼु जी यंग जनरेशन आहे न, उहा चवंदी आहे सिंधी भाषा मां छा फ़ाइदो, सिंधी ॻाल्हाइण मां कहिड़ो फ़ाइदो, सिंधी लिटरेचर पढ़ण सां कहिड़ो फ़ाइदो। पर इन्हनि सभिनी ॻाल्हियुनि जो इम्पैक्ट असांजे लाइफ ते, असांजे कैरियर ते, सिंधी भाषा जो, सिंधीअ जो कीअं आहे, इहो असां ॼाणंदासीं राजा राम जी उन्हनि खां। छो त राजा राम जी पहिरियां IAS ऑफिसर आहिनि जिन खे सिंधी पेपर जे करे हिकिड़ी सफलता सुठी मिली। वधीक जानकारी हासिल कंदासीं असां राजा राम जी खां। राजा राम जी, सिंधी भाषा जो तव्हांजे करियर ते कीअं असर पियो, कुझु हिन जे बारे में दर्शकनि खे ॿुधाईंदा? महिरबानी हिना जी। सभिनी दर्शकनि खे मुंहिंजो जय झूलेलाल। दशहरे जी लख लख सभिनी खे वाधायूं। मां तव्हांखे पंहिंजे अनुभव सां अॼु अवगत कराइणु चाहियां थो पियो। मूंखे पहले समाज सां इहो शेयर करिणो आहे कि पाण खे IAS IPS छो थियणो खपे। उन खां पोइ वरी इन परीक्षा में सिंधी भाषा जो छा महत्व आहे। असांजे सिंधी समाज में पैसो हाणे भरपूर आहे। हिकु टाइम में असां ज़रूरु पैसे सां तंगी में हुयासीं। उन खां पोइ हाणे समाज पंहिंजे पैसे जे क्षमता ते पढ़ाई वग़ैरह सभु सुठे तरीक़े सां करे सघे थो पियो। हाणे ॿारनि खे इलाही ऑप्शन्स आहिनि, जंहिंमें ॿार असांजे समाज जा डॉक्टर, इंजीनियर, PA कई फील्ड में वञनि था पिया बिजनेस जे अलावा। लेकिन जेको सिविल सर्विसिस जो महत्व आहे उहो पंहिंजे समाज में असांखे सम्झणु ज़रूरी आहे। इन में हिकु कॉन्सेप्ट आहे शक्तिवान ठहिण जो। त असांजे समाज में अगरि कोई सभिनी खां शक्तिवान प्रतीक आहे त उहो राजा जो आहे। बेसिकली जेको राजा आहे उहो पूरे मानव समाज जे इतिहास में टे ई कम कंदो आयो आहे। हिकु कानून ठाहिण जो, हिकु कानून लागू करण जो, और ॿियो न्याय करण जो। इहे राजा जा टे कम हिन फ्रेंच रिवॉल्यूशन में मटिजी विया। जेको हिकु माण्हू इहे टे कम कंदो हुयो, उन में डेमोक्रेसी जे कॉन्सेप्ट अचण सां इहे टे कम टे संस्थाऊं करण लॻियूं। राजा राम जी, आवाज़ जाम घटि थो अचे पियो थोरो। हा, हाणे ॾिसो ठीकु अचे थो? हा, हाणे ठीकु आहे। त जेको ये शक्तिशाली संस्था जो जेको स्वरूप आहे उहो राजा जो, उहो डेमोक्रेसी में टिनि संस्थाउनि जे अंदरि रहिजी वियो आहे। इन करे असां ॾिसूं था पिया कि जेके MLA MP आहिनि उहे लॉ मेकर आहिनि, इलाही पावरफुल आहिनि। उन खां पोइ IAS IPS आहिनि जेके लॉ इम्प्लीमेंट करनि था, उहे इलाही पावरफुल आहिनि। उन खां पोइ असां ॾिसूं था पिया कि जेको हाई कोर्ट, सुप्रीम कोर्ट जा जज आहिनि, उहे न्याय करनि था त उहे राजा जो टियों कमु करनि था। इन करे इलाही पावरफुल आहिनि। त असांजे समाज में
इहा ॻाल्हि सम्झणु ज़रूरी आहे कि अगरि असांखे समाज खे शक्तिशाली ठाहिणो आहे त असां इन टिनि संस्थाउनि में पंहिंजो स्थान ज़रूरु हासिलु कयूं। और इन क्रम में सिविल सर्विसिस में असांखे परीक्षा ॾियणी पवंदी आहे जंहिंमें असां IAS IPS कंदा आहियूं। और इन परीक्षा जो जेको स्वरूप आहे वो इहो आहे कि इन में 3 स्तर थींदा आहिनि। 3 स्तर ते परीक्षा थींदी आहे। पहिरें स्तर में प्रीलिम्स जी परीक्षा थींदी आहे जंहिंमें अॼु जी डेट में 2 पेपर आहिनि। जेको जनरल स्टडीज़ जो आहे, हिकु एप्टीट्यूड टेस्ट आहे। जनरल स्टडीज़ में जेके नंबर अचनि था पिया उन जे मथां मेरिट है कि भई एप्टीट्यूड जेको टेस्ट आहे उहो क्वालिफाइंग आहे। जेको ॿारु प्रीलिम्स पास करे थो पियो उनखे वरी मेन जी परीक्षा लिखणी थी पए। त मेंस में जेके 9 पेपर आहिनि उन में 2 पेपर जेके आहिनि उहे क्वालिफाइंग आहिनि, जंहिंमें हिकु इंग्लिश जो पेपर आहे और हिकु कोई बि भारतीय भाषा जो पेपर आहे। और इन में माण्हू क्वालिफाई करे थो पियो त उन खां पोइ उन जा अॻिते 7 पेपर चेक थियनि था पिया। इन में 5 पेपर कॉमन पेपर आहिनि जनरल स्टडीज़ जा, जंहिंमें सभिनी ॿारनि खे परीक्षा लिखणी थी पए। हाणे 2 पेपर जेके आहिनि उहे ऑप्शन जा आहिनि। इहे 2 पेपर जेके ऑप्शन जा आहिनि इहे मैथ भी थी सके थी, फिजिक्स भी थी सके थी, हिस्ट्री भी थी सके थी, जोग्राफी भी थी सके थी। और भारतीय भाषाउनि में जेकी भाषाऊं भारत जे संविधान में मान्यता प्राप्त आहिनि उन में बि कोई बि हिकु भाषा जे मथां 2 पेपर थी सघनि था, जंहिंमें हिंदी, इंग्लिश, तमिल, तेलुगु थी सघे थी। त उन में हिकु सिंधी साहित्य जो बि ऑप्शन आहे, जंहिंमें अगरि सिंधी समाज जा ॿार चाहिनि त उहे 2 पेपर वठी सघनि था। त इहे 7 पेपर जा जेके नंबर आहिनि इन में मेरिट थींदी आहे और जेके कट ऑफ खां मथे स्कोर कंदा आहिनि वरी उन जो वाइवा थींदो आहे। त वाइवा जा मार्क्स और इहे जेके 7 पेपर आहिनि इन जा मार्क्स जोड़े करे हिकु फाइनल मेरिट लिस्ट थींदी आहे। और उन जे हिसाब सां वरी सर्विस जो ऑप्शन मिलंदी आहे। उन में जंहिंजा जेतिरा नंबर हूंदा उन हिसाब सां उन जी चॉइस जे अनुसार उन खे सर्विस अलॉट थींदी आहे। हाणे मां तव्हांखे पंहिंजो अनुभव ॿुधायां कि 1985 में जॾहिं मां पहली बार सिविल सर्विसिस जी परीक्षा लिखी त मां प्रीलिम्स क्वालिफाई कई। प्रीलिम्स क्वालिफाई करण खां पोइ उन ज़माने में 2 पेपर जा ऑप्शन वठणा पवंदा हुया, 2 सब्जेक्ट जा। त मां हिस्ट्री सां वरी MA मां कई हुई। तव्हांखे डिस्टर्ब कंदमि, तव्हांजो आवाज़ जी। न ॾाढो घटि थो अचे। हा, अरे हाणे अचे या थो त ठीक हाणे? हा आवाज़ माइक न खे थोरो या त अॻियां खणंदा न त शायदि वधीक क्लियर हा, ईंदो। हाणे ॾिसो ठीकु अचे थो हाणे आवाज़? हा हा हा, हेलो। प्लीज कंटिन्यू, सॉरी टू डिस्टर्ब यू। न न ठीकु आहे। त 1985 जी मां तव्हांखे पंहिंजे अनुभव जी ॻाल्हि ॿुधायां थो पियो कि मुंहिंजे प्रीलिम्स क्वालिफाई करण खां पोइ जॾहिं मां 2 पेपर जी मूंखे ऑप्शन खणणी हुई त हिकु पेपर मुंहिंजो हिस्ट्री जो हुयो जंहिंमें मां MA कई हुई। उन खां पोइ जॾहिं ॿियो पेपर जी मां पंहिंजे दोस्तनि सां सलाह वरिती त उन्हनि चयो कि तूं सिंधी समाज जो आहे, तूं सिंधी भाषा जा 2 पेपर खणी मतिलबु सिंधी भाषा जो ऑप्शन खणी सघंदो आहे। त मूंखे इलाही ताजुब थियो कि मूंखे इहा ॻाल्हि पतो न हुई कि सिंधी साहित्य जो बि ऑप्शन असांजे सिविल सर्विसिस में आहे। त मां चयो कि भई मां कॾहिं सिंधी पढ़ी कोन्हे त मां हिन पेपर खे यानी हिन सब्जेक्ट जे मथां एतिरे वॾे एग्ज़ाम खे कीअं लिखी पाईंदुमि। त मुंहिंजे दोस्तनि चयो कि जॾहिं सिविल सर्विसिस में माण्हू पाली खणी करे परीक्षा ॾियनि था पिया जंहिंजी कोई घर में ॻाल्हाइण वारो कोन्हे, तूं त सिंधी आहीं, तूं घटि में घटि सिंधी सम्झंदो आहीं, सिंधी ॻाल्हाईंदो आहीं। हाणे रही ॻाल्हि कि तूं कॾहिं सिंधी पढ़ियो कोन्हे त हाणे तोखे इहा महिनत करणी पवंदी। ॿी ॻाल्हि उन्हनि इहा ॿुधाई कि सिंधी साहित्य जो पेपर तव्हां ज़रूरी न आहे कि परसो अरबिक लिपि में लिखो, तव्हांखे देवनागरी लिपि बि सरकार ॾिनी आहे। त छोकी मां हिंदी भाषा पढ़ी सघंदो आहियां देवनागरी में त पोइ मूंखे इहा ॻाल्हि वणी कि भई मां पंहिंजी भाषा पंहिंजी देवनागरी में पढ़ी करे सम्झी सघंदो आहियां। उन खां पोइ वरी मां वियुमि दिल्ली यूनिवर्सिटी में त प्रोफेसर जेटली उन समय सिंधी भाषा जा हेड हुया। उन्हनि सां मुंहिंजो जेको ॻाल्हो थियो उहे इन ॻाल्हि राज़ी थी विया कि उहे मूंखे सिंधी भाषा जो पेपर सिविल सर्विसिस लाइ पढ़ाए सघनि। त उन टाइम में मूंखे देवनागरी में जीअं लॻभॻि 20 किताब सिविल सर्विसिस में पढ़णा पवंदा आहिनि त उन में मुश्किल सां 4-5 किताब ई देवनागरी में उपलब्ध हुया। ॿिया सभु परसो अरबिन में
उपलब्ध हुआ त मूंखे इहा लिपि न ईंदी हुई त जेटली साहब उन्हीं खे पढ़ी पढ़ी करे मूंखे नोट्स तैयार करवाया। उन खां पोइ वरी मां इन परीक्षा में पंहिंजो जॾहिं अटेम्प्ट लिखियो त जॾहिं रिज़ल्ट आयो त मूंखे ॾाढो ताजुब थियो कि जेकी हिस्ट्री में मां पिछले 4-5 सालनि खां पढ़ाई कयां पियो उन में मूंखे नंबर घटि मिलिया और सिंधी भाषा जे पेपर मूंखे जेके मां लगभॻि 3 महीना पढ़ियुमि उन में वधीक नंबर मिलिया। त ख़ैर उन समय मुंहिंजो उन अटेम्प्ट में मुंहिंजो सिलेक्शन न थियो, लेकिन जॾहिं मां 86 में वरी परीक्षा लिखी त मुंहिंजो सिलेक्शन फाइनली थी वियो। मां कस्टम विभाग में जॉइन बि कयो। त इन टाइम पे भी मां ॾिठो कि मुंहिंजे हिस्ट्री में नंबर घटि आया और मुंहिंजा सिंधी लिटरेचर में नंबर वधीक आया। उन खां पोइ वरी मां वरी 3 दफ़े परीक्षा लिखी त 3 दफ़े में मां वरी हिस्ट्री सब्जेक्ट छॾे करे पब्लिक एडमिनिस्ट्रेशन कई और सिंधी लिटरेचर त मुंहिंजो हुयो ई। वरी जॾहिं तव्हांजो रिज़ल्ट आयो आवाज़ त वरी कटिजी वियो भैया, हा तव्हांजो हाणे आवाज़ वरी कटिजी वियो। हा त जॾहिं वरी मुंहिंजो 3rd अटेम्प्ट मां लिखियो त उन में वरी मुंहिंजो जॾहिं रिज़ल्ट आयो त मां ॾिठो कि मूंखे सिंधी लिटरेचर में वधीक नंबर मिलनि था पिया और जेको सब्जेक्ट मां ॾाढी महिनत सां पढ़ां थो उन में नंबर घटि था मिलनि। त इन सां मूंखे हिकु ॻाल्हि जी मतिलबु जेकी सम्झ आई उहा इहा आई कि सिविल सर्विसिस जेकी आहे उन में उहो ई सब्जेक्ट खणणो खपे जंहिंमें स्कोरिंग जी हिकु मतिलबु गारंटी हुजे या हुनजे स्कोरिंग जी हिकु मतिलबु श्योरिटी हुजे। त उन में हिकु ई ॻाल्हि सम्झ में आई कि सिंधी लिटरेचर में जेके किताब आहिनि उहे लिमिटेड आहिनि, उनजो कोर्स लिमिटेड आहे, उन जा सवाल जेके आहिनि उहे लिमिटेड आहिनि। जेको असां ॿियो कोई बि ऑप्शन खणूं था पिया उन में सवालनि जी कोई लिमिटेशन कान्हे, उन्हनि में कोर्स बि ॾाढो मतिलबु पढ़ाई बि ॾाढी वधीक करणी थी पए। जीअं सिंधी लिटरेचर 4000 पेज में कंप्लीट थी थो वञे, जेको ॿियो कोई बि सब्जेक्ट असां खणूं था पिया उन में 10,000 पेज त मिनिमम पढ़णा था पिया उन खां मथे जेतिरो बि माण्हू पढ़ी सघे। त इहा हिकु समाचार, इहा हिकु सूचना मूंखे पंहिंजे समाज सां शेयर करणी हुई। और ॿी ॻाल्हि इहा शेयर करणी हुई कि सिंधी भाषा खे सिंधी समाज में पॉपुलराइज़ करण लाइ कि ॿार अगरि सिंधी लिटरेचर खणी करे सिविल सर्विसिस लिखनि त 2013 में असां सिंध वेलफेयर सोसाइटी साईं चांडूराम साहब जेके शिव शांति आश्रम जा पीठाधीश्वर आहिनि उन्हनि जे आशीर्वाद सां चालू कईसीं। त असां पहिरियों कमु कयोसीं कि 5 ॾींहं जो वर्कशॉप लॻायोसीं पूरे भारत जे सिंधी समाज जे ॿारनि खे कि तव्हां हिते अची करे पहले इहो सम्झो कि सिविल सर्विसिस छा थींदी आहे, उन में कहिड़ा पेपर ईंदा आहिनि और उन पेपर जो मटीरियल छा आहे, उन खे कीअं पढ़णो पवंदो आहे। और अगरि जंहिंखे इहो लॻे कि उहो सिविल सर्विसिस जी इच्छा रखे थो पियो उन सिविल सर्विस में जॉइन करण जी त उहो पंहिंजे जेतिरा बि सुवाल आहिनि उन खे सम्झी करे जेके बि असांजा सुठा कोचिंग जा टीचर्स हुया उन्हनि खे असां हुते घुराए करे ॿारनि खे इन ॻाल्हि जी सूचना प्राप्त कराईसीं। उन खां पोइ वरी असां ॾिठोसीं कि सिंधी लिटरेचर में जेकी प्रॉब्लम हुई कि पर्सो अरेबिक में किताबा हुयूं त उन खे देवनागरी लिपि में छपाइणो हुयो। त असां NCPSL सां त फॉलोअप कयोसीं, उन्हनि बि लॻभॻि 8 किताबा इन देवनागरी में तैयार करवायूं। उन खां पोइ जेकी ॿी किताबा हुयूं उहे असां सिंध वेलफेयर सोसाइटी जे बैनर ते देवनागरी में ट्रांसलेट कराए करे समाज जे साम्हूं प्रस्तुत कईसीं। उन खां पोइ असांजे ॿारनि खे हिकु चैलेंज अचे पई कि जेकी असांजी पोइट्री आहे उहा 300 साल पुराणी आहे साध सतल स्वामी जी, त उहो ॿारनि खे सम्झण में दिक़त अचे पई। त असां जेके असांजा सुठा टीचर आहिनि उन्हनि खे लखनऊ घुराए करे स्टूडियो में उन किताबनि जो असां मतिलबु अर्थ जी हिकु CD ठारवाईसीं। त पूरी जेकी 6 पोइट्री जी किताब आहिनि उन जी असां 6 CD ठाराए छॾीसीं। माना त पहिरीं हाणे तव्हां उहे NCPSL सां मिली करे उहे किताब ट्रांसलेट कराया, उन खां पोइ वरी हा उन्हनि जो ऑडियो बि कढारायो ऐं उन्हनि हा खां पोइ अवेयरनेस कैंप्स बि तव्हां चालू करायूं त भई सिंधी भाषा जो जाम सुठो असर आहे त उनजे करे तव्हांखे मार्क्स सुठियूं मिलंदियूं त तव्हां सुठे नमूने सां IA ऑफिसर सिविल में अची सघो था पिया। हा 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 इहा बिल्कुलु तव्हां राजाराम जी हिकु ॻाल्हि मां इहा चवंदमि त मोस्टली इहो ॾिठो वियो आहे न त जॾहिं कंहिं ॻाल्हि मां फ़ाइदो थींदो आहे न त माण्हू पाण ताईं उहा सीमित रखणु चाहींदा आहिनि त ॿिए खे फ़ाइदो न मिले।
पर तव्हां हेतिरी लंबी जर्नी तय कई आहे त इहो हिकिड़ी आम धारणा हूंदी आहे न भई इहो फ़ाइदो सिर्फ़ु मां ई अञा इहो कयां। हेतिरियूं अवेयरनेस कैंप्स ऐं घणनि सालनि खां तव्हां इहे करे रहिया आहियो? ॾिसो मुंहिंजी 2003 में बिलासपुर पोस्टिंग हुई। उन टाइम सां मां इहो चालू कयो समाज सां शेयर करणु। बिलासपुर रायपुर में मां इलाही सभाऊं कयूं, समाज सां इन ॻाल्हि खे शेयर कयो। लेकिन तव्हांजो जेको आवाज़ मूंखे ॾाढो घटि थो हा अचे। मां मां इहो चवां थो पियो कि इहा जेकी यात्रा आहे 2003 में बिलासपुर को चालू थी हुई मुंहिंजे हुते बिलासपुर जी पोस्टिंग जे दौरान। लेकिन उन खे असां ठीक सां हिकु मतिलबु सिस्टमेटिक तरीक़े सां लखनऊ जी पोस्टिंग खां चालू कईसीं 2013 में। हाणे असांखे इहा मतिलबु सहायता या सुविधा उपलब्ध आहे कि असां सिंधी पूरी भाषा जेको सिविल सर्विसिस में असांजो साहित्य जो पेपर आहे असां देवनागरी में आराम सां पढ़ी सघंदा आहियूं। और जेके पोइट्री जी जेकी असांजी ॾुखियाई हुई उन खे असां आराम सां उन जो अर्थ जेको आहे उहो CD में ॿुधी सघंदा आहियूं और उन खे आराम सां असां लिखी सघंदा आहियूं। उन खां पोइ असां शुरू में त सिंध वेलफेयर सोसाइटी जे बैनर ते ई हिकु कोचिंग चालू कई हुईसीं दिल्ली में। हिकु संकल्प असांजी हिकु संस्था आहे जेकी ॿारनि खे सिविल सर्विसिस में कोचिंग कराईंदी आहे। उन सां हिकु टाइप कयो हुयोसीं। उन खां पोइ असां दिल्ली सिंधी अकेडमी खे रिक्वेस्ट कईसीं कि तव्हां इन प्रोजेक्ट खे अडॉप्ट कयो। त उन समय ज्ञानी जी हुया दिल्ली सिंधी अकेडमी जा हेड हुया। त उन्हनि खे इहा ॻाल्हि वणी त वरी उन्हनि श्री अरविंद केजरीवाल जेके मुख्यमंत्री आहिनि दिल्ली राज्य जा, उन्हनि सां ॻाल्हि करे करे 1 करोड़ रुपया दिल्ली सिंधी अकेडमी जो फिक्स कराए छॾियो। उन में जेकी इंट्रस्ट ईंदी आहे लॻभॻि 6-7 लख रुपया सालानी, उन पैसे खे असां सिंधी साहित्य सिविल सर्विसिस लाइ पढ़ाइण जे लाइ हिकु रक़म रेडी करे रखी हुईसीं। त उन में इहा कोचिंग जेकी आहे लगातार 3-4 साल हली। इन साल इन कोविड जे करे उहा कोचिंग न हली पाई आहे। लेकिन असां इन ॻाल्हि में हमेशह दिल्ली सिंधी अकेडमी सां कॉन्टेक्ट में रहंदा आहियूं कि इहा जेकी कोचिंग आहे उहो हलंदी रहे। हाणे इन पूरी मुहिम में असांखे इहा ॻाल्हि सम्झ में अचे थी पई कि हिकु त सिंधी समाज जा ॿार सिंधी भाषा खणी करे सफल थियण लॻा आहिनि। इन में जेके 2 नाला आहिनि असां मुख्यतः ॿुधाइणु चाहींदासीं। हिकु त अमित तोलानी आहे जेको IPS ठहियो, हिन वक़्तु MP काडर में आहे। हिकु संदीप भाग्य आहे, उहो UP काडर में IAS आहे। इन ॿिन्हिनि असांजे साम्हूं ई सिंधी लिटरेचर जी ऑप्शन खणी करे इहा सफलता हासिलु कई। इन खां पहले बि इलाही ॿार थी चुका आहिनि सफल। इनमें मनोहर अगनानी 93 बैच जो IAS ऑफिसर आहे MP काडर में। त मूंखां पोइ उन जी सफलता आहे सिंधी लिटरेचर खणी करे सिविल सर्विसिस में जॉइन करण जी। त इहा हिकु त समाज खे असां मतिलबु सामर्थ्यवान ठाहिण जी कोशिशि कयूं था पिया, उन में बि सफलता मिले थी। ॿी ॻाल्हि इहा आहे कि सिंधी भाषा पढ़ण जो हिकु कारण असांजे समाज जे ॿारनि खे मिले थो पियो कि असां सिंधी भाषा अगरि पढ़ूं था पिया त इन में असांजो जीवन जो आमूल परिवर्तन थिए थो पियो। असांखे एतिरो वॾो फ़ाइदो थिए थो पियो कि असां राजा जे पद ते वेही रहूं था पिया। जेका अॼु मॉडर्न एज में जेके राजा जा पद आहिनि उन ते असांखे पहुचण जो पूरो मौक़ो मिले थो पियो। त समाज चाहे त जी 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 जी। ऐं इन में पाण जेके राजा जे पद ते वेही करे राज माणनि था इहे असांजा ॿार, त इहे समाज जे लाइ अञा वधीक सहकारी थी सघनि था। त इन्हनि तव्हां जेके हेतिरा एफर्ट्स वठी रहिया आहियो, असां तव्हांखे धन्यवाद ॾींदासीं। त हेतिरो बिज़ी हुजण खां पोइ बि एतिरो रोड मैप तयारु करणु जंहिं ते ॿिया ॿार हली करे फ़ाइदो वठनि, इहा सोच ई हिकु महान सोच आहे। पर तव्हां उहा इम्प्लीमेंट कई आहे, तव्हां सां हाणे टीम जुड़ी करे कमु करे रही आहे। ऐं कोविड जे टाइम ते छा ऑनलाइन क्लासिस वग़ैरह कुझु हलिया अहिड़नि ॿारनि जे लाइ? न, इन दिशा में अञा कमु करणु बाक़ी आहे। इन दिशा में अञा कमु करणु बाक़ी आहे। लेकिन जीअं असांजा यंग टीचर आहिनि, जीअं जयेश आहे या भोजराज जी आहिनि, इन्हनि ॿारनि खे ऑनलाइन सिंधी लिटरेचर पढ़ाइण जो कमु कयो आहे। त जेके ॿार हिन वक़्तु सीरियस आहिनि सिंधी लिटरेचर सिविल सर्विसिस में पढ़ण लाइ, उन्हनि खे कोई न कोई
मदद मिले थी पई। कमला गोखलानी मैडम भी ऑनलाइन ॿारनि खे टाइम टू टाइम गाइडेंस ॾिए थी पई। लेकिन जेको दिल्ली सिंधी हिकु ॻाल्हि अकेडमी जो मां हिते कमु आहे। तव्हांखे हिकु ॻाल्हि मां इहा पुछणु चाहींदमि त छा IAS ऑफिसर वधीक थींदा त इन में समाज जी हिकु चइजे त पुख़्ताई वधीक थींदी? इन में तव्हांजो छा वीचार आहे? हा, इहो त इलाही ज़रूरी कमु आहे जेको असांजे समाज में, जेको असां लास्ट किंग हुयो राजा दहाड़ सेन, उन खां पोइ असांजो समाज जेको आहे पूरी तरह वापार में डाइवर्ट थी वियो। और उन्ही जो खामियाजो असांजे समाज खे इलाही वधीक ॾिसणु मतिलबु भोगणो पियो आहे। 1947 में अगरि असांजा समाज जा माण्हू इन राजा जे पद ते हुजनि हा त शायदि सिंध असांखे कुझु हिसो ज़रूरु मिले आहे। उन खां जी पोइ असां 1956 में जॾहिं भारत जे संविधान में इहो परिवर्तन कयो वियो कि राज्य जेके आहिनि उहे भाषा जे आधार ते ठहंदा, उन टाइम ते बि अगरि समाज में इन वीचारधारा जा माण्हू हुजनि हा त उहे पंहिंजो हिकु सिंधी भाषा जो हिकु राज ज़रूरु वठनि हा, जीअं कि पूरे देश में सभिनी खे पंहिंजे पंहिंजे भाषा जे आधार ते राज्य मिलो। त इहे हाणे समाज में जागृति ज़रूरी आहे कि असांखे हमेशह प्रजा ई न थियणो आहे। असां चाहे केतिरा बि पैसे वारा थी वञूं, शहर जो केतिरो वॾो बि असांजो सेठ हुजे, लेकिन राजा जे साम्हूं उन जी जेकी महत्व आहे उहो असांखे अच्छी तरीक़े सां पतो आहे। असांजा सिंधी समाज जा माण्हू इलाही पैसे में मज़बूत आहिनि, लेकिन हिकु सरकारी चपरासी बि अगरि उन्हनि वटि नोटिस खणी अचे थो पियो त उन्हनि जी हालति ख़राबु थी वञे। जेके वॾा अधिकारी आहिनि उन्हनि जे साम्हूं त उहे विहण में बि उन्हनि खे मुश्किल थी अचे। त असां इहो पंहिंजे समाज खे ज़रूरु प्रेरित करणु चाहियूं था पिया, जागृति ॾियणु चाहियूं था पिया कि असांखे इहा ॻाल्हि सम्झणी खपे कि शक्ति किथे आहे, पावर किथे आहे, जी और असां उते पूरी तरह सक्षम आहियूं। असांजी क़ौम ॾाढी महिनती आहे, ॾाढी बुद्धिमान आहे। ख़ाली उन खे पंहिंजी प्रिफरेंसिस डिसाइड करणा आहिनि कि मां पैसे में हमेशह व्यस्त रहंदुमि या राजा जे पद ते वञी करे पंहिंजी और पंहिंजे समाज जी सुरक्षा और संरक्षा जे कम लाइ बि मां पंहिंजो योगदान ॾेई सघंदो आहियां। बिल्कुलु, तव्हां इहा ॻाल्हि असांखे सही चई त राजा जो पद माणणु तमामु ज़रूरी आहे ऐं उन में जेके तव्हां हेतिरनि सालनि खां महिनत करे अवेयरनेस क्रिएट करे रहिया आहियो उहा हाणे सफल थींदी ॾिसण थी अचे पई। राजा राम जी, तव्हां असां सां जुड़ियल रहिजो। हाणे असां हिकिड़े अहिड़े शख़्सियत सां असां दर्शकनि जी मुलाक़ात कराईंदासीं। तव्हां सां वरी असां ॻाल्हाईंदासीं, छो त जेॾीमहिल असां आनंद जी सां ॻाल्हाईंदासीं त वरी तव्हां सां हिकु दफ़ो इंटरेक्ट कंदासीं। हिन वक़्तु असां स्क्रीन ते इनवाइट करणु चाहींदासीं असांजे भाउ जय आहूजा जी खे, जेके कि असां सां जयपुर मां जुड़िया आहिनि। या हाणे राजा राम जी असांखे ॿुधायो त असांखे बादशाही हासिल करणी आहे, राजाई हासिल करणी आहे, पर जय जी जेका सेवा आहे, राजा राम जी त लासानी सेवा करे रहिया आहिनि, पाण IAS थी करे ॿियनि खे बि अवेयर करे रहिया आहिनि। पर हाणे जय आहूजा जी खां पुछंदासीं त जय आहूजा जी, तव्हां पिछलनि 10 सालनि खां सिंधी समाज जे लाइ अथक प्रयास करे रहिया आहियो, उन्हनि जे हक़नि जे लाइ। ऐं माना निमिकेतम चओ ऐं ॻाल्हि उते सभिनी खे सम्झ में अची थी वञे त इहा सिंधी भाउरनि जी पंहिंजी संस्था आहे। कुझु असांखे निमिकेतन जे बारे में ॿुधाईंदा? जी, हरिओम, जय झूलेलाल, जय मां हिंगलाज भवानी। तव्हां सभिनी खे दशहरे जी वाधायूं। अहिड़े सुहिणे ॾींहुं तव्हां मूंखे दीदी सॾु कयो ऐं दादा जन सां मुलाक़ात थी ऐं तव्हांजा जेके दर्शक आहिनि उहे बि ॻाल्हि ॿुधनि पिया, ॾिसनि पिया। त तव्हांखे दशहरे जी वरी सभिनी खे वापसि वाधायूं। थैंक यू। निमित्तकम जेको शब्द आहे, हिन शब्द में भाव आहे। ई असां श्रीमद भागवत गीता मां जॾहिं संस्था जो नालो रखिणो त श्रीमद भागवत गीता मां असां इहो शब्द खयों। उते भगवान श्री कृष्ण चयो आहे अर्जुन जी खे कि पार्थ त्वम निमित्तकम मात्र भव। पार्थ, तुमको निमित्त बनना है इस दैवीय कार्य का। करने वाला तो मैं हूं और इनकी पापियों की मृत्यु निश्चित है, लेकिन वो काम तुमसे करवाना है, तुमको दैवीय कार्य का माध्यम मैंने चुना। इहा व्याख्या श्रीमद भागवत गीता में इन शब्द जी कई वई आहे। त जॾहिं असां इन पुण्य कार्य में लॻिया हुआसीं ऐं असां कोई संस्था न ठाही हुई, न्यूक्लियरली मां ऐं मुंहिंजा कुझु दोस्त कमु कनि पिया, असांखे लॻो कि हिन कम खे इंस्टीट्यूशनलाइज करण लाइ या सांस्थानिक रूप ॾियण लाइ असांखे कोई संस्था ठाहिण जो मौक़ो अची वियो आहे। त नालो रखण जे महिल ॾाढो डिस्कशन असां, मुंहिंजो ऐं मुंहिंजा दोस्त आहिनि, वॾा भाउ आहिनि, डॉक्टर ओमेंद्र, असां ॿिन्हिनि जो हले पियो। हिकु ॿ भाउर ॿिया बि हुआ।
त कॾहिं अहंकार न अचे मन में कि असां पिया कयूं, मां या मैं जेका थींदी आहे हू असांजे अंदरि अहंकार न अचे। इन करे असां इहो नालो रखियो त इहो नालो जॾहिं बि असांजी जिवा ते ईंदो, ज़बान ते ईंदो, त असांखे यादि अची वेंदो कि करण वारो त ईश्वर आहे, करण वारी मां हिंगलाज आहे, करण वारा साईं झूलेलाल आहिनि, करण वारा भॻवान श्री कृष्ण आहिनि। उन्हनि जी प्रेरणा सां, कृष्णम वंदे जगत गुरु जी प्रेरणा सां असां इहो कमु कयूं पिया। पर असल में असां रुगो माध्यम आहियूं हिन दैवीय कार्य जो, असां सभु कुझु कोन आहियूं। इहो भाव कॾहिं मन में समाप्त न थिए, इन करे असां निमित्तेकम नालो रखियो संस्था जो। ही असांजी जी एनजीओ जो नालो आहे। लास्ट 10 सालनि खां मां निमित्तेकम ऐं मुंहिंजा कुझु दोस्त मिली करे पाकिस्तान मां लॾियल जेके पंहिंजा भाउर ऐं भेनरूं आहिनि, जेके असाइलम लाइ, शेल्टर लाइ या शरण लाइ भारत में था अचनि, परमानेंट सेटलमेंट लाइ, हुननि खे वीज़ा कीअं मिले पाकिस्तान मां निकिरण लाइ, इहो अरेंजमेंट असां भारत मां स्पॉन्सरशिप डॉक्यूमेंट असांजी ऑफिस में ठाहींदा आहियूं। हुननि जे मिटी माइटी वारनि जी मदद करे हुननि खे कागर मोकिलींदा आहियूं पाकिस्तान। उहे कागर खणी इंडियन एम्बेसी में वेंदा आहिनि। पोइ उहे पंहिंजी वीज़ा अप्लाई कंदा आहिनि ऐं ॾाढे लंबे ऐं टिपिकल ऐं क्रिटिकल प्रोसेस खां पोइ 5-6 महीननि खां पोइ हुननि खे वीज़ा सेंक्शन थींदी आहे भारत अचण जी। ऐं पोइ भारत अचण खां पोइ अलॻि अलॻि तरह जा स्ट्रगल आहिनि, छो कि पाकिस्तानी पासपोर्ट ते हूंदा आहिनि। मिटी माइटी वारनि वटि हिकिड़ो नंढो मकान आहे, त हाणे हुननि खे किथे रुकाइनि परमानेंट, त किराए ते मकान न मिलंदा हुआ, त असांजी गारंटी ते राजस्थान जे लॻभॻि हर शहर में हाणे पंहिंजे भाउरनि खे किराए ते घर मिली वेंदा आहिनि। हुननि जे ॿारनि जी एडमिशन लाइ असां 2012 में राजस्थान गवर्नमेंट खां ऑर्डर करायो, राइट टू एजुकेशन में हिननि जा ॿार, रिफ्यूजी फैमिलीज़ जा ॿार एंटाइटल आहिनि, त जेके ग़रीब परिवार आहिनि हुननि जे ॿारनि जो फ्री में राइट टू एजुकेशन जी सीट ते एडमिशन कराईंदा आहियूं। हुननि जे रोज़गार लाइ जंहिंजी जेका स्किल आहे, हुन स्किल जे हिसाब सां पंहिंजे दोस्तनि खे, भाउरनि खे चई करे हुननि खे हुननि बिज़नेसिस में या जॉब्स में अकोमोडेट कंदा आहियूं। ऐं हुननि जी जेका पर्टिकुलर चॉइस ऑफ वर्किंग आहे, कोशिशि कंदा आहियूं कि हुननि खे टाइम वेस्ट न करणो पए नओं कमु सिखण लाइ। जेको कमु उहे ॼाणींदा आहिनि हुननि खे हुन ई कमनि में इन्वॉल्व कंदा आहियूं। ऐं ही कंसिस्टेंसी यानी लगातार करण वारो कमु आहे, ही सतत करण वारो कमु आहे, छो कि लख ई लख तादाद में माण्हू उते फाथल आहिनि। असां लास्ट 3 इयर्स जो अगरि डेटा कढूं था त निमित्तेकम जे एफर्ट्स सां, निमित्तेकम जी टीम जे एफर्ट्स सां असां रुगो 10,000 हिंदू भाउरनि भेनरुनि खे पाकिस्तान मां कढे सघिया आहियूं, जेको ॾाढो घटि नंबर आहे। ईअं ई सिटीजनशिप अमेंडमेंट एक्ट जी डिमांड असां 10 सालनि खां रेज़ कयूं पिया। दादा शंकर लालवानी जी जेके सांसद आहिनि इंदौर मां ऐं हिकिड़ा ॿिया सज्जन आहिनि जोधपुर मां, असां 3 माण्हुनि अॼु खां लॻभॻि 8-9 साल पहिरीं सिटीजनशिप एक्ट 1955 में रीज़नेबल बदलाव जी आवश्यकता आहे, इहा डिमांड शुरू कई। हिन ते पेपर लिखण शुरू कया, सरकार में कॉरेस्पॉन्डेंस कयो ऐं टॉप लीडरशिप संघ जी ऐं टॉप लीडरशिप बीजेपी जी जेका आहे, हुननि खे असां कन्विंस कयो कि 1994 में जेको आसाम अकॉर्ड लागू थियो, हुन खां पोइ सिटीजनशिप वठणु ॾाढो ॾुखियो थी वियो आहे। ऐं पुराणा कानून जेके आहिनि हुननि मां जीअं का शइ पुराणी पई हूंदी आहे त पुराणे पाणी में बांस अची वेंदी आहे, त पुराणे कानूननि मां बि बांस ईंदी आहे। हर डेमोक्रेसी में समय समय ते पुराणे कानूननि में बदलाव जी आवश्यकता हूंदी आहे, त हुननि खे इहा ॻाल्हि सम्झ में आई ऐं अॼु हिननि विसरियल भाउरनि भेनरुनि ते भगवान श्री कृष्ण जी कृपा थी आहे, भगवान झूलेलाल जी नज़र पई आहे, हिंगलाज माता जो हुननि भाउरनि भेनरुनि खे आशीर्वाद मिलियो आहे। अहिड़ा भाउर भेनर असांजा जेके दुनिया जी गिनती मां ई गायब हुआ, धरती जे नक्शे ते उहे आहिनि बि न आहिनि, ही बि केरु चवण वारो न हो, हुननि जी गिनती सिटीजनशिप अमेंडमेंट एक्ट अचण खां पोइ अॼु सॼी दुनिया में थिए पई। असांजी न्याणियुनि खे किडनैप पिया कनि, इहा ॻाल्हि अॼु पूरी दुनिया में ख़बर पइजी वई आहे। पाकिस्तान में असांजे ॿारनि सां ज़ुल्म ज्यादती पई थिए, असांजे भाउरनि खे रैंसम लाइ किडनैप पिया कनि ऐं हुते हर माइनॉरिटी जो रहणु मुहाल थी वियो आहे। हुननि जी ज़िंदगी बदतरीन थी वई आहे। हुननि खे नर्क जी यातनाऊं जीते जी हिंदू हुजण जे करे, सिख हुजण जे करे पाकिस्तान में भुगतणी पवंदियूं आहिनि न्याणियुनि खे। तव्हां सोचियो 8, 9, 10 सालनि जी न्याणियुनि खे किडनैप करे सेम डे गन पॉइंट ते फोर्स कन्वर्जन कराए ऐं 4 गुणा उमिरि जे माण्हुनि सां शादी कराईंदा आहिनि ऐं उहो पोइ चवंदा आहिनि कि अब इसने इस्लाम क़बूल कर लिया। तो इस्लामिक रिपब्लिक पाकिस्तान में जिते प्राइमरी लॉ शरिया आहे, हुते वंस यू आर ए मुस्लिम यू आर ऑलवेज ए मुस्लिम। तव्हां पोइ पंहिंजे माउ पीउ सां नथा मिली सघो, छो कि हाणे तव्हां पंहिंजे काफ़िर माउ पीउ सां इस्लाम में अचण खां पोइ रिश्तो नथा रखी सघो। 9 साल जे ॿार खे, 10 साल जे ॿार खे कहिड़ी ख़बर असांखे कहिड़ो धर्म अपनाइणो आहे।
न्याणियुनि खे गन पॉइंट ते घरां किडनैप कंदा आहिनि ऐं हुननि सां इहे ज़ुल्म जातियूं थींदियूं आहिनि। 2 न्याणियूं सिंध जी रीना ऐं रवीना, उन मां हिकिड़ी भेण खे हींअर रिकवर कयो आहे हिकिड़ी NGO लाहौर जी वैश्या मंडी जेका आहे हीरा मंडी, हुन मां 13 साल जी न्याणी खे, इहो पंहिंजी न्याणियुनि सां हुते ज़ुल्म थिए पियो। त जेतिरो करे सघूं उहो घटि आहे, जेतिरो हिननि भाउरनि भेनरुनि खे उतां कढे सघूं उहो घटि आहे। सिंध वापसि मिलंदी न मिलंदी इहा हिकिड़ी वॾी डिबेट आहे। जी, न सिर्फ़ उन्हनि खे हिते वठी अचिणो आहे, पर उन्हनि खे हिते हिकिड़ी बहितरीन जीवन जीअण जे लाइ बि ॾियणी आहे, त जीअं हू जी सघनि, खाई पी सघनि, पंहिंजा हक़, हा, मूलभूत हक़नि मां सां उन्हनि खे जी बिल्कुलु सम्मान सां सही ॻाल्हि आहे। जी सघनि। मैक्सिमम पॉपुलेशन जेका हिननि भाउरनि भेनरुनि जी आहे उहा राजस्थान में आहे, छोकी वॉल शेयरिंग स्टेट आहे, हिते मिटी माइटी वधीक आहे। ईअं त रायपुर में बि जाम माण्हू छदाणी दरबार वारा परम पूज्य संत युधिष्ठिर लाल जी जे आशीर्वाद सां सेटल थिया आहिनि, अञा बचनि पिया। हर जगह भारत में फैलियल आहिनि, इंदौर में जाम माण्हू आहिनि, भोपाल में जाम माण्हू आहिनि, पर मैक्सिमम पॉपुलेशन हिननि जी असां वटि आहे। अॼु खां 10 साल पहिरीं जॾहिं असां कमु कयो त हिननि जे पाकिस्तानी आइडेंटिटी जे करे हिननि खे मेन स्ट्रीम समाज में माण्हुनि खे डपु लॻंदो, पाण सां गॾु विहारींदा न हुआ। अॼु मां इहो त नथो चवां कि जयपुर हुननि लाइ या जोधपुर हुननि लाइ स्वर्ग ठही वियो आहे, पर असां इहो क्लेम था करे सघूं कि जयपुर जोधपुर जो जेको सामाजिक इकोसिस्टम आहे सिंधी समाज जो ऐं ॿियनि हिंदू समाज जो बि, उहो एतिरो सुठो ठही वियो आहे, हिननि जी सोशल एक्सेप्टेंस ॾाढी सुठी आहे। पाकिस्तानी पासपोर्ट जे करे केरु नौकरी न ॾींदो, इहा ॻाल्हि हाणे हिते न थींदी आहे। पाकिस्तानी पासपोर्ट जे करे केरु हिननि खे घर न ॾींदो रेंट ते, इहा ॻाल्हि हाणे कान थींदी आहे। हिननि खे घर बि मिलंदा आहिनि, हिननि खे नौकरी बि मिलंदियूं आहिनि, हिननि जा धंधा बि शुरू थींदा आहिनि, हिननि जा ॿार बि स्कूल में पढ़ंदा आहिनि। त वॾी चैलेंज इहा न हुई कि हिननि खे लाइवलीहुड जा रस्ता कीअं खोलबा, वॾी चैलेंज इहा हुई कि घटि में घटि समाज पंहिंजी ॿाहूं फैलाए करे ईअं त चए, भाउ तूं हाणे हुतां आयो आई त असां तोखे भाकी भरियूं त तूं असांजो भाउ ऐं असां सां गॾु वेह, असां सां रोटी खा, असां सां पाणी पी, ऐं असां तुंहिंजो ध्यानु रखंदासीं। इहा एक्सेप्टेंस वॾी ज़रूरत हुई। उहे थियण खां पोइ बाक़ी सभु जेके चैलेंज आहिनि, उहे चैलेंज हाणे प्रैक्टिकली एतिरा वॾा चैलेंज न आहिनि। हाणे उहे जीअं पाण रहूं पिया ऐं पाण पंहिंजा कम धंधा कयूं पिया, पंहिंजी लाइवलीहुड लाइ सभु शइ कयूं पिया, उहे हिननि लाइ सभु समाज जी हेल्प सां धीरे धीरे शयूं थियण लॻी वयूं आहिनि ऐं अॻिते तमामु ॻाल्हि धीरे बढ़िया, धीरे वधे पई। तमामु ऐं बढ़िया, जीअं ई तमामु CA बढ़िया। लागू थींदो महीने 1.5 महीने में, हाणे लागू थियण वारो आहे। मुंहिंजी रिसेंटली दिल्ली कुझु पॉलिटिकल माण्हुनि सां ऐं ब्यूरोक्रेट सां ॻाल्हि थी आहे, त 35,000 पीपल विल गेट सिटीजनशिप इन राजस्थान ओनली। तव्हांखे ॿुधी करे ख़ुशी थींदी कि 35,000 माण्हू, ऐं उन 35,000 माण्हू में 90% माण्हू जेके आहिनि उहा सिंध मां लॾियल हिंदू आहिनि। तव्हांजे मुंहिंजे जीअं बुज़ुर्ग लॾे आया, हुन ई तरीक़े सां सिंध सां लॾे करे आयल जेके ॿार भेनरूं भाउर आहिनि, त 35,000 माण्हुनि खे हिते सिटीजनशिप मिलण वारी आहे। ही अॼु ताईं जो मां तमामु तव्हांखे शॉर्ट सिनॉप्स अपडेट ॾिनो आहे। जी, तमामु बढ़िया, तव्हांजी महिनत तमामु आफ़रीन आहे तव्हांजी महिनत खे। तव्हां 10 जी, जी, सालनि खां जी, इहो कार्य कयो था, त इहो कार्य करण जे लाइ तव्हांखे मोटिवेशन किथां मिली? मां दर्शकनि खे इहो ॿुधाइण चाहींदसि त जी, जय भैया अॼु सेकेंड टाइम बेसिकली डिलीवरी आया आहिनि। पहिरीं बि जी, असां जी, हिननि जो फुल अधु कलाक जो इंटरव्यू सिर्फ़ु इन ई टॉपिक ते कवर थियल आहे, त तव्हां हिननि जे बारे में वधीक ॿुधी सघो था। जय भैया, इहा मोटिवेशन तव्हांखे किथां आई? जी, एक्चुअली मां बि हर सिंधी परिवार में जीअं पाण मनी मेकिंग मशीन्स हूंदा आहियूं, मां बि मनी मेकिंग मशीन हुअमि। मूंखे बि रुॻो लॻंदो कि खूब पैसा कमायूं, पोइ प्रॉपर्टी हुजणु खपे, पोइ गाॾियूं हुजणु खपनि, पोइ ॿार सुठे स्कूल में पढ़नि, ऐं कॾहिं विदेश विदेश घुमाए ईंदासीं ॿारनि खे, फैमिली जो ध्यानु रखंदासीं। असां जॉइंट फैमिली आहियूं, त माताजी पिताजी मुंहिंजा काका ऐं मुंहिंजी मासी, मुंहिंजी काकी मासी ऐं मुंहिंजी चाची बाए सभु असां गॾु रहंदा आहियूं। त मूंखे लॻंदो फैमिली लाइ जेको कंदासीं उहो घटि आहे, ऐं फैमिली असां लाइ कयो आहे त असांखे बि करणु खपे। पर हुन ई दौर में सोशल मीडिया अची वियो, पहिरीं ऑर्कुट हो, त असांजी घणेई सिंधी परिवारनि खे ख़बर कान्हे कि मां सती जो ब्रेन, जेके 52 शक्तिपीठ आहिनि, पंहिंजा 52 शक्तिपीठ, मां सती जो ब्रेन किरियो आहे हिंगुल पर्वत ते। ऐं पाण सिंधियुनि जी मेजोरिटी कम्युनिटीज़ जी जेका कुल देवी आहे, वो मां सती जो हिंगुल पर्वत ते जेको हिंगलाज माता आहे, उहो पंहिंजी कुल देवी आहे हिंगलाज माता। त मां हिंगलाज माता जे बारे में ॾाढी स्टडी कंदो हुअमि। त मां सोशल मीडिया अचण खां पोइ पाकिस्तान जी आइडियूज़ ॻोल्हींदो हुअमि, माण्हुनि खे ॻोल्हींदो हुअमि, ऐं हिंगलाज माता जी मूंखे कोई इंफॉर्मेशन मिले उहो ॻोल्हींदो हुअमि मां।
ॻोल्हींदे ॻोल्हींदे पाकिस्तान में हिंदू ॾाढा सारा आहिनि। ही ॾिसी करे मूंखे ॾाढी हैरानी थी। असांजा हिकिड़ा भाउ राकेश लखानी, उहे रहण वारा त हुआ हुन टाइम कच्छ जा। कच्छ में अडानी मेडिकल कॉलेज जा IT हेड हुआ। उहे ब्लॉग्स लिखंदा हुआ सिंध में न्याणियुनि जे रेप, किडनैपिंग, फोर्स कन्वर्जन ते। त असांजी फेसबुक ते ई फोन नंबर एक्सचेंज थिया ऐं मुंहिंजे अंदरि आग इहा लॻी वई कि जॾहिं 2009-8-9 में ये ॻाल्हियूं मां ॾिसां पियो त मुंहिंजी न्याणी जी उमिरि 7-8 साल हुई हुन टाइम। मुंहिंजी डॉटर जेका आहे, मुंहिंजी गुड़िया, उहा हाणे 19 इयर्स जी थी वई आहे, 19 सालनि जी। हुन टाइम नंढी हुई उहा। त मां चवंदुमि कि भई हिकु 10 साल की 9 साल की जेका बच्चा आहे, जेका न्याणियूं आहिनि, हुननि खे किडनैप करे शादी कीअं थी सघे सेम डे कन्वर्ट करे। 21st सेंचुरी में एॾो ज़ुल्म ॿारनि सां, हुननि जे माउ पीउ सां, मां सोचे करे बि मूंखे राति जो निंड न ईंदी हुई जेॾी मां इहा ॻाल्हि पढ़ंदो हुअमि। त मुंहिंजो मतिलबु अंदरां मां ॾाढो मूंखे मतिलबु सम्झ में न ईंदो मां छा करे सघां हिननि भाउरनि लाइ, भेनरुनि लाइ। बीइंग ए फादर ऑफ ए डॉटर, हिकु न्याणीअ जो फादर हुजण करे, पीउ हुजण करे, मुंहिंजे मन में इहा ॾाढी पीड़ा हूंदी हुई कि केरु जिहादी अची करे मूंखे हिकिड़ी गोली हणंदो त मां घटि में घटि हुन टाइम मरी वेंदमि, पर केरु असांजी न्याणी खे खणी वेंदो त असांजी ज़िंदगी त ख़तम थी वेंदी हुन टाइम। असांखे जीते जी मारण वारी ॻाल्हि आहे। त मूंखे इहा ॻाल्हि ॾाढो मतिलबु अंदरां कचोटींदी हुई ऐं हुन पीड़ा जे करे मां धीरे धीरे माण्हुनि खां कनेक्ट कयो। पोइ मूंखे माण्हू हिते जयपुर में बि मिलिया ऐं पोइ मां हुननि भाउरनि जी हेल्प करणु शुरू कई ऐं धीरे धीरे मां अकेलो हुअमि। अॼु राजस्थान में मुंहिंजी लॻभॻि 50,000 भाउरनि भेनरुनि जी फैमिली आहे ऐं ग्लोबली तव्हां ॾिसंदा त मूंखे यादि कान्हे कि मूंखे केतिरा माण्हू दुआऊं ॾींदा आहिनि। मां केतिरे माण्हुनि जी कंसल्टेंसी कंदो आहियां, मां केतिरे माण्हुनि जे वीज़ा लाइ कागर मोकिलींदो आहियां। ऐं वॾी जेका सेटिस्फेक्शन आहे उहा इहा आहे कि लास्ट 3 इयर्स कोविड खां पहिरीं असां 10,000 माण्हुनि खे पाकिस्तान मां वीज़ा ऐं पासपोर्ट सूदो सां गॾु निकिरण में सहायता कई आहे। उहे माण्हू हिते अची विया आहिनि, उहे फैमिलीज़ हिते सेटल थी वियूं आहिनि। त ही तमामु जेका बढ़िया। ॻाल्हि आहे असां कयूं पिया। जी जी, तमामु बढ़िया भैया। तव्हां जहिड़ी सोच रखण वारा जाम आङुरियुनि ते करण जहिड़ा हिकिड़ा असांजा भाउ राजाराम जी सां हाणे मुलाक़ात थी हिकिड़ी तव्हां सां। राजाराम जी त चाहिनि था पिया त असांजा यूथ IAS ऑफिसर बणिजी राजा बणजनि। तव्हांजो यूथ खे जेको मैसेज आहे, तव्हां छा लॻे थो त पॉलिटिक्स में बि यूथ खे अचणु खपे? जी, का बि कम्युनिटी खे अगरि अॻिते अचिणो आहे ऐं हुननि खे मान सम्मान सां जीवन जीअणो आहे त हुननि लाइ 2 टे ॻाल्हियूं मां चवणु चाहींदुमि। हिकु त जंहिं समाज खे पंहिंजी हिस्ट्री ख़बर न आहे, पंहिंजी हिस्ट्री ते गर्व न आहे, उहो समाज जो पतन निश्चित आहे। इहो पतन सिंधी समाज में ॾाढो तेज़ी सां थिए पियो। मां तव्हांखे एग्ज़ाम्पल थो ॾियां। सिंधु नदी जे किनारे ते ऋग्वेद जी रचना थी। इहो ऋग्वेद जी ऋचाउनि में ऋग्वेद जे समापन ते लिखियल आहे। त वेद 1000 साल त पुराणा कान आहिनि, वेद त हज़ार ई हज़ार साल पुराणा आहिनि, 5-10 हज़ार साल पुराणा आहिनि। ऐं हुन में सिंधु नदी जे किनारे ते वेदनि जी रचना जी ॻाल्हि लिखियल आहे। मोहनजोदड़ो 1000 साल पुराणो त न आहे। मोहनजोदड़ो जी कार्बन रेटिंग जेका थी आहे उहा 3,500 साल पुराणी थी आहे। सिंधु घाटी सभ्यता इज द ओल्डेस्ट सिविलाइजेशन एंड ब्यूटीफुल सिविलाइजेशन ऑफ ग्लोब। ही त पूरी दुनिया मञंदी आहे। तव्हां ऐं मुंहिंजी नई ॻाल्हि पाण न पिया कयूं। हिंगलाज माता जो पूजन भगवान राम कयो लंका ते चढ़ाई खां पहिरीं, छोकि हिंगलाज माता युद्ध जी देवी आहिनि ऐं हिंगलाज पर्वत, हिंगुल पर्वत, हिंगलाज माता पहिरों शक्तिपीठ आहे सनातन धर्म जो। उहे पंहिंजी कुल देवी आहिनि। राजा दाहिर सेन जी डिफीट थी आहे 16 जून 712, लॻभॻि 1308 साल 9 साल पहिरीं, 8 साल पहिरीं। त 1308 साल पहिरीं महाराजा दाहिर सेन जी वीरगति थी आहे ऐं 1070 साल पहिरीं भगवान झूलेलाल मुस्लिम राजा मीर शाह रोज जनेऊ ऐं शिखाऊं कटे करे, जणिया ऐं चोटी कटे करे हिंदुनि जी, उन्हनि खे मुसलमान ठाहे करे पोइ 40 मन जेके जणियनि जो वजन हूंदो त रोटी खाईंदो, ईअं चवंदा हुआ। हुन से मुक्ति ॾियारण लाइ भगवान झूलेलाल जो जनम थियो सिंध जी धरती ते। त इन जो मतिलबु पाण 1000 साल पुराणा न आहियूं, पाण हज़ार ई हज़ार साल पुराणा आहियूं ऐं पाण ओल्डेस्ट सिविलाइजेशन ऑफ द ग्लोब जा असुल उत्तराधिकारी, सक्सेसर या वारिस आहियूं। त
पंहिंजे भाउरनि खे भेनरुनि खे ॿारनि खे इहा ॻाल्हि अगरि सम्झ में न ईंदी त हुननि खे सिंधी हुजण ते प्राउड न हूंदो। ॿी ॻाल्हि मां तव्हांखे इंपॉर्टेंट चवां थो, असां राजस्थान में रहंदा आहियूं, हिते लीडिंग कम्युनिटी जाट आहे, गुजर आहे, मीणा आहिनि, यादव आहिनि, अहिड़ी कम्युनिटी आहिनि जेके मार्शल रेसिस चवंदा आहिनि। मुंहिंजा दोस्त बि आहिनि ॾाढा। कॾहिं कॾहिं ॻाल्हि थींदी आहे त मां चवंदा आहियूं कि भई आप मेरी आंख में आंख डाल के बात करने लायक नहीं हो, आपका सनातन धर्म या हिंदू होने के लिए कोई सेक्रीफाइस नहीं है, हमारा है। त मुंहिंजा दोस्त पुछंदा आहिनि कैसे है, त मां उन्हनि खां पुछंदो आहियां भई तव्हां कुझु सेक्रीफाइस कयो आहे? मुंहिंजे ग्रैंडफादर, मुंहिंजे ॾाॾा परदादा, तव्हां पुठियां ॾिसो दादाजी जी ऐं पिताजी जी फोटो लॻल आहे। पिताजी 1.5 साल जा हुआ जॾहिं पार्टीशन थियो ऐं दादाजी पूरा जवान हुआ। सेकेंड ईयर जी पढ़ाई विच में छॾे आया कराची यूनिवर्सिटी मां, ऐं टंडो आदम बेराणी में 2000 किला या बीघा ज़मीन छॾे आया असांजा ग्रैंड पेरेंट्स ऐं हुननि जा फादर, असांजा ॾाॾा ऐं परॾाॾा। तो मां उन्हनि खां चयो कि भाई 10,000 साल पुरानी हमारी मातृभूमि सनातन धर्म कायम रखने के लिए मेरे दादा परदादा ने छोड़ी है, आपने ऐसा कोई त्याग किया है क्या हिंदू रहने के लिए? त हमने असां किया मां है। ज़रूरु हिन में तव्हां सां सहमत आहियां, छो त सिंधी ही हिकिड़ा अहिड़ा आहिनि जिन हेतिरी असांजूं 3 पीढ़ियूं, अॼु असां टीं चौथीं पीढ़ी आहियूं जेके वापसि जी सभ्यता खे, संस्कृति खे मथे खणी अचण जी ॻाल्हि में जुटिया पिया आहियूं। पर जी पहिरियूं 2-3 त सिर्फ़ु सनातन धर्म आराम सां चाहिनि इस्लाम क़बूल करे उते रही पिया सघनि। एग्जैक्टली इहा ई ॻाल्हि मां माण्हुनि खे चवंदो आहियां कि पंहिंजी लग्ज़री, पंहिंजो लेजर, पंहिंजो प्लेजर, पंहिंजी प्रॉपर्टी, पंहिंजो, ऐं असां कहिड़ा वारिस आहियूं? सिंध वॉज द रिचेस्ट इकोनॉमिक स्टेट, इकोनॉमी ऑफ द अनडिवाइडेड इंडिया। भारत जी जे अविभाजित भारत जी सभिनी खां सुठी इकोनॉमी खे असां छॾे आयासीं। जी 2200 भैया स्टेशन ते फैलिजी वियासीं हिंदू रहण लाइ। त इहा ॻाल्हि अगरि ॿारनि खे सम्झ में अची वई कि तव्हांजे बुज़ुर्ग जेके हुआ हुननि जे सेक्रीफाइस ते तव्हांखे प्राउड हुजणु खपे, त पोइ पाण नेक्स्ट लेवल जी ॻाल्हि कंदासीं अबाउट लीडरशिप। त जॾहिं इहो कॉन्फिडेंस ईंदो त तव्हां के बि माण्हू जी अख में अख विझी करे प्राउडफुली ॻाल्हाए था सघो। जे कम्युनिटी में ऑनर न हूंदो, प्राइड न हूंदो, सेल्फ रिस्पेक्ट न हूंदी, उहे लीडरशिप या ब्यूरोक्रेसी जी ॻाल्हि करे सघंदा छा? न करे सघंदा। न, बिल्कुलु न। हाणे पाण अचूं था लीडरशिप ते, त मां दादा राजाराम जी सां 100% सहमत आहियां। स्किल्स हूंदी आहे डिफरेंट। के ॿार में अकेडमिक्स जी स्किल आहे त हुनखे दादा राजाराम जी जे ॿुधाए चए मार्ग ते हलणु खपे ऐं हुनखे अचीव करणु खपे ब्यूरोक्रेटिक जेका पोजीशन आहे हुनखे, ठीकु आहे। ऐं के ॿार में इहा स्किल्स न हुजे पर हुन में नेतृत्व क्षमता हुजे त हुनखे बि पावर प्ले जो हिसो ठहणु खपे ऐं हुनखे डायरेक्ट पॉलिटिक्स में अचणु खपे। तव्हां ॾिसंदा सिंधी अमूमन समाज में पंहिंजे इहे शिकायत कंदा आहिनि कि असांखे रीजनेबल पॉलिटिकल रिप्रेजेंटेशन के बि पार्टी में न मिलंदो आहे। बिल्कुलु सही आहे, न मिलंदो आहे। त भाई तव्हां डिज़र्व कयो था छा? तव्हां एतिरी महिनत कई आहे छा? तव्हां हुन पार्टी सां एक्टिव पार्टिसिपेशन ग्राउंड ते एतिरो कयो आहे छा? अगरि कयो बि त तव्हां त के नेता जा पिछलग्गू थी करे कयो था या पंहिंजी स्टैंडिंग ऐं पंहिंजे विचार जे हिसाब सां तव्हां किथे बीठा आहियो? त सभिनी खां पहिरीं त लिटरेट थियणो पवंदो। अॼु जी राजनीति में तर्क बि खपे, लिटरेसी बि खपे ऐं अखियुनि में अखियूं विझी करे आई टू आई कॉन्टेक्ट करे माण्हुनि सां ॻाल्हाइण जो कैलिबर या क्षमता बि खपे। त इहे ग्रूमिंग पाण खे ॿारनि जी करणी पवंदी। पॉलिटिक्स कोई बुरी शइ न आहे। पावर प्ले जो हिसो पाण न थींदासीं त दादा सही चयो, हिकिड़ो चपड़ासी कागर खणी ईंदो घर त हेठि मथे थी वेंदा। इहे न थियणु खपे। मुंहिंजा काका श्री ज्ञानदेव आहूजा जी 3 दफ़ा MLA रहियल आहिनि अहिड़ी कॉन्स्टिट्यूंसी सां, मेवात सां, जेको मोस्ट क्रिमिनल एरिया आहे। ऐं काका असांजा मोस्ट सात्विक व्यक्ति आहिनि पर ॾाढा बोल्ड आहिनि। ऐं उते सिंधी समाज जा रुगो 4 वोट हुआ 2 लख वोटनि मां। हू 4 वोट बि फर्स्ट इलेक्शन में बीहण खां पोइ असां ठाराया, मुंहिंजे मामा मामी जो ऐं मुंहिंजे काका जो ऐं मुंहिंजी मासी जो, मतिलबु हुननि जी वाइफ जो। त असां करे ॾिठो आहे, असां घर में बि करे ॾिठो आहे। अगरि पाण में क्षमता हूंदी, पाण में अॻिते वधण जी योग्यता हूंदी ऐं पाण में इच्छा शक्ति हूंदी त हाणे दादा शंकर लालवानी जी इंदौर मां सांसद थिया आहिनि त उते सिंधियुनि जा एतिरा वोट थोड़ी आहिनि कि दादा शंकर लालवानी खे 11 लख वोट मिली आहे। बिल्कुलु सही। त इहा ॻाल्हि सम्झण जी आहे कि पाण खे सभिनी खां पहिरीं ऑनर, प्राइड, पंहिंजी हिस्ट्री, नॉलेज, कल्चर ऐं पंहिंजे बुज़ुर्गनि जे सेक्रीफाइस जे बारे में सम्झणु खपे।
हुन खां पोइ पाण जिते बि आहियूं पंहिंजी इंडिविजुअल आइडेंटिटी क्रिएट करण लाइ पाण खे प्रयास करणु खपे। ऐं नेताउनि जा पिछलगू मां अधिकतर सिंधी जेका पंहिंजा लीडर मां ॾिठा आहिनि, उहे 4th 5th लाइन जी लीडरशिप में रही करे ख़ुशि रहंदा आहिनि। नेताउनि जे अॻियां पुठियां घुमी करे ख़ुशि रहंदा आहिनि, नेताउनि सां फोटो खिचाए करे ख़ुशि रहंदा आहिनि, चेटीचंड जे प्रोग्रामनि में पखर पाराए करे ख़ुशि रहंदा आहिनि। हुनजी सोच एतिरी आहे। अगरि तव्हांखे नंढो खपे त तव्हांखे नंढो बि न मिलंदो, छोकी जेतिरो खपंदो आहे ओतिरो त कॾहिं न मिलंदो आहे। त तव्हांखे सोच अगरि वॾी रखंदा त तव्हां हुनजे अधु रस्ते ते बि पहुचंदा, त तव्हांखे लाइफ में फील थींदो कि कुझु तव्हां अचीवमेंट कई आहे। ऐं यंग ॿारनि खे, भाउरनि खे मां इहो ई चवंदुमि कि भई पंहिंजे अंदरि हौसलो रखनि ऐं पंहिंजे हौसले ऐं हिम्मत सां अॻिते वधनि। छो कि अगरि इहो हौसलो न हुजे हा त पाण सभु उते ई मुसलमान थी वञूं हा ऐं पाण हिते न अचूं हा। पंहिंजे बुज़ुर्गनि जेको हौसलो ॾेखारियो आहे हुन हौसले खे अॻिते वधाइण जी ज़रूरत आहे। ईअं ई हिकिड़ी ॻाल्हि मां चवणु नथो चाहियां, पर मां चवणु ज़रूरी थो सम्झां हींअर सभिनी जे विच में। तव्हां कॾहिं इहो न ॿुधो हूंदो हैप्पी ईद, छोकी ईद सिर्फ़ु मुबारक हूंदी आहे। तव्हां इहो बि न ॿुधो हूंदो हैप्पी क्रिसमस, छोकी क्रिसमस त मैरी क्रिसमस हूंदो आहे। मदर मैरी जीसस खे जन्म ॾिनो, हिन करे मैरी क्रिसमस हूंदो आहे। त दशहरा कीअं हैप्पी थो थी सघे? चेटीचंड बि हैप्पी न थींदो आहे। वाधायूं ॾियणियूं हूंदियूं आहिनि हिक ॿिए खे। पाण पंहिंजी बेसिक जेका मूल आधार खां पाण परे थींदा पिया वञूं त पाण हर चीज खे हैप्पी 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 कंहिंजी पिया होड़ कयूं, छो पिया कयूं? पाण वाधायूं ॾियूं हिक ॿिए खे। आसू चंड जी बि वाधाई ॾींदासीं, चेटीचंड जी बि वाधाई ॾींदासीं, बाक़ी जेके पंहिंजा वार त्योहार आहिनि, तीजड़ी आहे, हुनजी बि वाधाई ॾींदासीं। त इहा पाण खे सोचणु खपे कि पंहिंजी बिल्कुलु जेका बिल्कुलु भाषा आहे, पंहिंजी जेका भाषा आहे, अगरि उहा भाषा पाण धीरे 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 हुन में मिलावट कंदा वेंदासीं त धीरे धीरे उहा भाषा पाण ई मृत थी वेंदी। ऐं दादा जो जेको सुझाव आहे उहो ॾाढो ज़बरदस्त आहे। दादा राजा राम जी, माण्हू एतिरा सम्झू आहिनि, कि इहा ॻाल्हि अगरि ॿाहिरि निकिरी त ॿियनि समाजनि वारा तव्हां ॾिसजो सिंधी लिटरेचर खणी करे IAS ठही वेंदा। पंहिंजे वारनि खे सम्झाइण में ॾाढो टाइम लॻंदो। पर असांखे सभिनी खे लगातार प्रयास करणु खपे। असांजी इहा उत्तरदायित्व आहे, असांजी इहा रिस्पॉन्सिबिलिटी आहे कि पंहिंजे भाउरनि खे, ॿारनि खे पाण अॻिते वधायूं। जे मां जे गर्भ मां मुंहिंजी मदर ऐं मुंहिंजा पिता साहब जे पिता जे मां जे करे इन धरती ते जन्म वरितो आहे, सिंधी परिवार में जन्म वरितो आहे, सिंधी मां जी कोख खां जन्म वरितो आहे, हुन सिंधी समाज लाइ, हुन सिंधी ॿोली लाइ, हुन सिंधी कल्चर लाइ, हुन सिंधी भाषा लाइ पुठियां तव्हां ॾिसो था मुंहिंजे दादाजी जी फोटो में पगड़ी ॿधल आहे। हिननि जी इन पगड़ी लाइ जेको करे सघंदासीं उहो घटि आहे। जेको बिल्कुलु कमिटमेंट वधाए करे जेको पाण हिन जीवन में करे सघियासीं पंहिंजे समाज लाइ, पंहिंजी भाषा ॿोली संस्कृति लाइ, उहो घटि आहे। मां लगातार हिन जीवन में प्रयास कंदो रहंदुमि ऐं इन जीवन में कमु पूरो न थियो त मूंखे मोक्ष बि न खपे। मां वापसि ईंदुमि ऐं वापसि इहो ई कमु कंदुमि। भले 10 दफ़ा अचिणो पए, मां 10 दफ़ा इहो ई कमु कंदुमि। मां माइग्रेट तमामु न बढ़िया, कंदुमि, बैटल फील्ड छॾे करे न भॼंदुमि मां। जी दीदी, तमामु बढ़िया। बसि एतिरो ई चवणो। जय मां न हिंगलाज न भवानी, जय झूलेलाल, जय श्री राम, भारत माता की जय। स्क्रीन ते असां राजा राम जी खे बि वठींदासीं। अॼु असांजे विच में अहिड़ियूं 2 शहाणियूं शख़्सियतूं आहिनि जेके पंहिंजे पंहिंजे हिसाब सां सिंधी समाज खे अथक प्रयासनि सां ॾेई रहियूं आहिनि। जीअं तव्हां चयो त सिंधी, हाणे जय भैया राजा राम जी हिकिड़ी ॻाल्हि चई त तव्हांजी ॻाल्हि ॿुधी करे ॿी कम्युनिटी वारा सिंधी सिखी खणी करे सब्जेक्ट ऐं IAS ऑफिसर ठही वेंदा। पर सिंधी माण्हुनि खे थोरो सम्झाइण ॾुखियो थींदो। पर मां थोरी इन ॻाल्हि में आशावादी आहियां। मूंखे लॻे थो त जेकॾहिं सची भावना सां ऐं सचे हिन सां कमु कंदो रहिबो, असां सभु मिली करे अवेयरनेस क्रिएट कंदा रहंदासीं त असांजे ॿारनि खे ज़रूरु, जीअं हाणे हिकिड़ी तव्हां लहर ॾिसंदा हूंदा सिंधी सिखण जी अची रही आहे, त इहा बि ज़रूरु ईंदी। ऐं जेसि ताईं तव्हां जहिड़ा सिंधियत जा पुट मौजूदु आहिनि त सिंधी माउ खे अञा वधीक मिलंदो ऐं तव्हां सां चङा चङा काफ़िला जुड़नि। इहा ई शुभकामनाऊं असां तव्हांखे ॾींदासीं। त इहा हुई मुलाक़ात असांजी अॼु जे ख़ासि महिमाननि सां। अॻिते असां पंहिंजो सफ़र वधाईंदासीं ऐं वरी नए एपिसोड में नवनि महिमाननि सां तव्हांजी मुलाक़ात जल्द कराईंदासीं। तेसि ताईं अॼु जे दशहरे जो हिकु दफ़ो वरी सां सोचिजो त इहो कीअं असत्य ते सत्य जी जीत आहे। युग कहिड़ो बि हुजे, पर हमेशह ई अधर्म ते धर्म जी ही जीत थींदी आहे, असत्य ते सत्य जी ही जीत थींदी आहे।
त वरी मिलूं था जल्दी ई। पंहिंजो ख्यालु रखंदा ऐं हमेशह मुस्कुराईंदा रहंदा। जय झूलेलाल।